नमस्ते दीदी। हाँ नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ त दुनिया में जॾहिं केरु शरीर छॾींदो आहे हाँ त चवंदा आहियूं की स्वर्गवासी थियो। हाँ ऐं हर कंहिंजे लाइ ईअं ई चवंदा आहियूं हाँ त हर को स्वर्गवासी थींदो आहे। ऐं स्वर्ग किथे हूंदो आहे? हाँ ॾिसो, असां तव्हांखे जीअं पहिरें चैप्टर में ॿुधायोसीं न भई, पहिरें न स्वास्तिक जे चैप्टर में ॿुधायोसीं जी। सृष्टि जो चक्कर कीअं घुमंदो आहे, सतयुग त्रेता द्वापर कलयुग। त कलयुग खां पोइ सतयुग ईंदो, तॾहिं त पाण सतयुग में वेंदासीं न। स्वर्ग अर्थात सतयुग त्रेता ॿिन्हिनि खे मिलाए करे सतयुग थींदो आहे स्वर्ग, ऐं उहो थींदो आहे सेमी स्वर्ग, मतिलबु हुन खां घटि। त असांखे जीअं परमात्मा बाबा चवनि था कि स्वर्ग में वञण जे लाइ तव्हांजी अंतिम घड़ी छा हुजणो खपे? तव्हांजे अंत समय तव्हांखे परमात्मा जी यादि हुजणी खपे। अच्छा। छो जी स्वर्ग जहिड़ी दुनिया खे स्थापन करण वारो आहे निराकार परमात्मा। हिकु कहावत आहे न, अंत काल जो स्त्री सिमरे, अंत काल जो लक्ष्मी सिमरे या नारायण सिमरे, चईंदा न वल वधियोणी, अर्थात बार बार उहो हुननि सां ई गॾु जन्म वठे, हुननि वठी जन्म वठे। त पंहिंजो अंत समय अगरि परमात्मा जी यादि में पाण आत्मा शरीर छॾियोसीं त पाण स्वर्ग में वञी सघंदा आहियूं। छो जी स्वर्ग जी स्थापना करण वारो परमात्मा आहे, ऐं हुन जी दुनिया में वञण जे लाइ हुनखे ई यादि करे शरीर छॾंदासीं, तॾहिं त हुन जी दुनिया में वञी सघंदासीं न। हाणे त कंहिंजी अकाले एक्सीडेंट में कोई शरीर थो छॾे, कोई पाण ॾिसंदा आहियूं भई अहिड़ी पीड़ा सां दर्द सां शरीर थो छॾे, कोई कंहिं स्टेज सां, कोई कंहिं स्टेज सां तो शरीर छॾे। सॼे जीवन में भगवान जो नाम न जपियो अथनि न, सॼे जीवन में कोई बि धार्मिक काम न कयो अथनि, सभिनि जी बुराई आदि करे अथनि। उहो शरीर छॾे थो त हुनजे नाम जे अॻियां बि लिखनि था स्वर्गवासी थियो। हाणे स्वर्ग जाते देवी देवता रहंदा आहिनि, जीअं दुनिया जे स्थापक परम पिता परमात्मा आहे। वञण जे लाइ केतिरी आत्मा खे पंहिंजे पहिरें जन्म में केतिरो शुद्ध रहणो पवंदो, केतिरा हुनखे परमात्मा जो यादि में रहणो पवंदो, केतिरा हुननि जा कर्म सुठा हूंदसि, तॾहिं त उहो हुनजी दुनिया में वञी सघंदो न। कलयुगी मनुष्य आत्मा विकारी आत्मा, काम क्रोध लोभ मोह अहंकार त सभिनि आत्माउनि में आहे न। बुराइयूं झूठ पाप सभी आत्मायूं करनि थियूं, कहिड़ी आत्मा नथी करे। हिन कलयुगी दुनिया जी जेकी बि आत्मा शरीर थी छॾे, उहा हिकदमि सां स्वर्ग में कीअं वेंदी? भई पाण चऊं कि मां हाणे 12th क्लास थो पढ़ां, मूंखे त डॉक्टर ठहिणो आहे, डॉक्टरी जी पढ़ाई पढ़े बिना मां कीअं डिग्री वठी करे डॉक्टर जी सीट ते वेही सघंदी आहियां? वेही सघंदी आहियां। त उहो ई स्वर्ग अर्थात देवी देवताउनि जी दुनिया, जाते सभी आत्माएं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक हूंदियूं, सब मर्यादा पुरुषोत्तम हूंदियूं, डबल अहिंसक हूंदियूं। अहिड़ी दुनिया में वञण जे लाइ मां अगरि मूंखे मुंहिंजे आत्मा खे वञिणो हूंदो स्वर्ग में, त मां हाणे पंहिंजे जीवन में उहो गुण धारण कंदमि, तॾहिं त मां वञी ॿिए जन्म में वञी करे हुननि जी दुनिया में हुननि सां गॾु रही सघंदमि न। पाण न चईंदा आहियूं कोई हिते ज्यादा दान पुण्य कंदो आहे पंहिंजे पहिरें जन्म में, तॾहिं ॿिए जन्म में राजा वटि जन्म वठंदो आहे। पिछले जन्मनि जो हिसाब अथसि न भई। हाणे मूंखे ॿियो जन्म स्वर्ग में वठिणो आहे, त मूंखे हिन जन्म में अहिड़ा सुठा कर्म पंहिंजे अंदरि, अहिड़ा सुठा गुण धारण करणा पवंदा, तॾहिं त होॾे वञी सघंदी आहियां न मां। स्वर्ग हिन धरती ते ई हूंदो आहे। हाणे कलयुग आहे, कल्ह स्वर्ग हूंदो। अच्छा। लेकिन कल्ह स्वर्ग अचण वारो आहे, हुनजे लाइ अॼु पाण खे तैयार थियणो आहे। अच्छा। त इहे तैयार केरु कराईंदो? निराकार परमात्मा कलयुग जे अंत में अची करे पाण खे सहज राजयोग जो ज्ञान ॾींदो आहे, पाण खे पूरी सृष्टि चक्कर जो ज्ञान ॾींदो आहे। तॾहिं आत्मा परमात्मा सां योग लॻाए ज्ञान बुद्धि
पंहिंजे पाण खे सतयुग में वञण जे लाइक़ ठाहींदी आहे। ऐं उहा आत्मा जॾहिं अंत में शरीर छॾंदी आहे, परमात्मा जी याद में छॾंदी आहे, तॾहिं वञी करे उहो स्वर्ग में हुनखे एंट्री मिलंदी अथसि। त पाण चई त छॾंदा आहियूं बेफल स्वर्गवासी थियो, लेकिन परमात्मा पाक चवनि था तव्हां स्वर्गवासी थी सघंदा आहियो, परंतु पंहिंजे हिन जन्म में जेको बि समय बचियो आहे, हुन जन्म में पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजी आत्मा शरीर छॾंदी त किथे वञी करे जन्म वठंदी? स्वर्ग। ठीकु आहे जी दीदी। हाँ, थैंक यू।